अस्सलाम वालेकुम दोस्तों, छाल वाला तव्हांजो उम्मीद है तो सब खैरियत सां हूंदव। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हाईंदासीं इमाम अबू हनीफ़ा जे बारे में। त दोस्तों बिना टाइम वेस्ट करे शुरू था कयूं अॼु जी हिन वीडियो खे। ऐं असां ॾिसूं था हिन बुक में त इमाम अबू हनीफ़ा जे बारे में छा लिखियलु आहे। हिन जी सिख्या जा जेका असलाहियत हूंदियूं आहिनि, इस्लामी मुशाइर बाबा ॼाण, लफ़्ज़नि जी माना लिखी जुमलनि में कमु आणणु, लफ़्ज़नि जा ज़िद लिखणु, हर्फ़ जर जो इस्तेमालु कनि। तो दोस्तों हीअ जेके लेसन आहे इन जे करे मां तव्हांखे पोयनि वीडियोज़ में ॿुधायो आहे त इहे इन जे करे हिन में सिख्या जा कुझु असलाहियत अचनि था। त फस्ट ऑफ ऑल असां शुरू था कयूं हिन लेसन खे। त असां सभिनी खे मालूम आहे त क़ुर शरीफ़ आख़िरी नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते अरबी ॿोली में नाज़िल थियो। पाण सां ॻोरा अरबिस्तान जा रहाकू हुआ, उते जे माण्हुनि जी मादरी ॿोली अरबी हुई। असां सां ॻोरनि खे क़ुर पाक जे सम्झण लाइ अरबी ॿोली खां सवाइ ॿी कंहिं ॿोली जी ॼाण जी ज़रूरत महसूसु कान थी। वितर पैगम्बर सगोरे जी खेनि सोबत ऐं ज़ियारत नसीब थी, तंहिं करे खेनि क़ुर पाक जी सम्झण में वधीक सवलाई थी। हिन सिलसिले में खेनि का ॾुखियाई थींदी हुई त रसूल पाक खां पुछी वठंदा हुआ उन टाइम, ऐं रसूल पाक उन्हनि खे सम्झाईंदो हो। जीअं जीअं इस्लाम जेको आहे त पैगाम वधणु लॻो, मतिलबु फैलजणु लॻो, अरबिस्तान जो अधूं लताड़े अॻिते वधणु लॻो, त अजमी माण्हुनि लाइ क़ुर शरीफ़ जी सिख्या उसूल क़ाइदा क़ानून सम्झण लाइ थोरो औखो थी, उन्हनि लाइ डिफिकल्ट थी वियो। तॾहिं उहा ज़रूरत महसूसु थी त इस्लामी तालीम सम्झण लाइ माण्हुनि खे खेनि ॿियनि ॿोलियुनि में क़ुर शरीफ़ सम्झायो वञे। उहा ख़िदमत मुज्तहिदनि कई, जिन जो अॻुवाण अजमी नसुल मां इमाम अबू हनीफ़ा हो। मुज्तहिद उन्हनि खे चइबो आहे जेके क़ुर शरीफ़ ऐं हदीसनि मां मसइलनि खे सवले नमूने सम्झाए सघे। ऐं उनखां अलावा दोस्तों मां तव्हांखे इहो ॻाल्हि ॿुधाईंदुमि, इमाम अबू हनीफ़ा जो असुलु नालो नोमान बिन साबित हो, ऐं उन ई क़ुर मजीद खे मतिलबु ट्रांसलेट करा ॿियनि लैंग्वेजिस में इन हिसाब सां। तो दोस्तों अॼु जो जेको असांजी वीडियो आहे इमाम अबू हनीफ़ा वारो, उहो हिते एंड थो थिए। उमेदु आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो। मिलूं था अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।